मिर्जापुर माकड़ जी का कणक सिरें बाजर चणा मटर लूसण ऐं ॿिया फसल खाई चट करे छॾिया। आबादगारन जा मथे ते हथ। माकड़ मिर्जापुर समेत कचे ऐं पके जे सविन ॻोठनि मिसरीवाण ड्रिगपुर रमज़ान कलोड़ो मीरल कलोड़ो दिलदार अतराणी लतीफ़ कलोड़ो मोर जी वांड ऐं ॿियनि इलाइक़नि में फसलनि ते हमला करे सवें एकड़नि ते मुश्तमिल कणक सिरें चणा मटर लूसण ऐं ॿियनि फसलनि तोड़े मुख़्तलिफ़ क़ीमती वणनि जे पननि खे खाई चट करे छॾियो आहे। माकड़ जे हमले सबबि आबादगारनि जे लखनि रुपयनि जो नुक़सान थी वञण करे संदसि हथ मथे ते अची विया आहिनि। उन मौक़े ते सभागो जोड़े जो ख़ालिद रीनो सोलंकी हाजन दरिया खान मोहर खान कुर्बान जोड़े जो ऐं ॿियनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त माकड़ जे हमले सब लखनि रुपयनि जो नुक़सान थी वियो आहे। इलाइक़े में स्प्रे कराए फसलनि खे वधीक नुक़सान खां बचायो वञे। रिपोर्ट आमिर जोगी मिर्जापुर।